सलाम मिस्र मां चोलो लाथो आ, भाइरनि जे हवाले कयो आ। मुंहिंजे बाबे खे ॾिजो, मुंहिंजो बाबे जे हवाले कजो। मुंहिंजा प्यारा दोस्त मिस्र ऐं किनान जो इलाइक़ो 250 मील जो पंधु आ। घणा 100 मील? 125 कोह। अब हाओ न से 125 कोहनि जो मुफ़ासिलो। अल्लाह तबारक व तआला जल जलालहु मन वारो जो क़ुरान थो फरमाए, फलम्मा फसलतिल ईर, जंहिं वक़्त में मिस्र जे शहर मां हज़रत यूसुफ जा भाइर याकूब अलैहिस्सलाम जा पुट पहिरियां खणी काफ़िले खे ॿाहिरि कढनि था पिया, किनान जे शहर में 250 मील ते अल्लाह जो नबी दाह थो करे, इन्नी लअजिदु रीह यूसुफ लौला अन तुफन्निदू। ओ मुंहिंजा भाइटियो, ओ मुंहिंजा पोटो, ओ मुंहिंजूं नुहरो, अॼु मूंखे सुहिणे यूसुफ अलैहिस्सलाम जे पघर जी ख़ुशबू बि थी अचे, मतां मूंखे चरियो समझो। अॼु मूंखे सुहिणे यूसुफ जे पघर जी ख़ुशबू थी अचे। काथे थियो कोहार, काथे थी हथ खणे, काथे मिस्रा, काथे किनान आ, 250 मील जो मुफ़ासिलो आ। उतो मुंहिंजा प्यारा बुर्गो ॻोठ मां पहिरियां निकितो आ, ख़ुदा जे नबी खे ख़बर पई। वरी खुद भाइर भाइटिया सोट छा पिया चवनि, इन्नक लफी दलालिकल कदीम तल्लाह तफ्तो तज़कुर यूसुफ। हे तू तो खुदा जो कसम रोज रोज यूसुफ के याद करे करे खत्म थी वेंदे। इन्नक लफी दलालिकल कदीम, तू तो नी पुरानी मोहब्बत में फाथो पियो आ, उहा अञा तोखां मोहब्बत कान वई आ, अलाए काथे यूसुफा चरियो नथी। अल्लाह जो नबी फरमाए थो, इन्नी अअलम मा ला तअलमून। ओ तानन हणण वारो, ओ मूंखे मनो करण वारो, मां अल्लाह जे फज़ल सां जेको ॼाणा थो तव्हांखे उन जी ख़बर आहे ई कान का। अल्लाह जो नबी जो कुछ ॼाणंदो आहे, उनजी ॿिए खे कहिड़ी ख़बर। किसो मुख़्तसर 2 ॾहाड़ा 5 ॾहाड़ा 8 ॾहाड़ा काफ़िलो पहुची वियो। काफ़िलो शहर में दाख़िल थियो, पुट आया, अन्न लाथऊं, पेटी खोलियऊं, पहिरियां पेटी मां कढियऊं, पीउ जे हवाले कयूं। क़ुरान तो फरमाए, फलम्मा अन जाअल बशीर अलकाहु अला वजहिही फरतद बसीरा। रब पाक जो क़ुरान शाहिद आ त हो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो पहिरियां याकूब जे हवाले कयो वियो आ। सुहिणे याकूब अलैहिस्सलाम वठण सां पंहिंजे अखियुनि ते रखियो आ, अखियुनि ते रखंदो वियो आ, जेका नज़र ख़त्म थी वई सा वापसि मोटी आई। फरतद बसीरा, उन्ही टाइम ते अखियुनि सां थी वियो, रोशन अखियूं थी वियूं ऐं ॾिसण लॻण वियो। इहो छा हो? अल्लाह जे नबीअ जे पहिरियां जो कमाल हो। अब हाओ या न? हे जेके मुला चवंदा त जहिड़ा नबी तहिड़ा असां, फ़र्क़ु रुगो एतिरो आहे त असां उम्मती हो नबी, हुननि ते रुगो वही ईंदो, बाक़ी ॻाल्हि मिड़ई साॻी आहे। मुला जेकॾहिं तुवारी ॻाल्हि साॻी, नबीअ वारी ॻाल्हि साॻी, त ख़ुदा जे नबीअ जे पहिरियां जो कमाल आहे। जो अंधा सॼा पिया थियनि, पोइ वारो कर तूं बि पंहिंजी गंजी कंहिंखे धोई ॾे त भला अखियुनि ते रखे त माना अंधो सॼो थिए, थींदो? हिन वारो पघर सॼी अखि ते रख त रहंदो नूर बि चट। हा, अॻी अॻु जो शुरू कर छा में नबी तो जहिड़ा न, कहिड़ी ॻाल्हि आहे? अरे ख़ुदा जे नबीअ जो त पघर ई निरालो। हाओ न से, ख़ुदा जे नबीअ जे जिस्म जो पहिरियां असां जहिड़ो न आहे, जॾहिं उन्हनि जो कपिड़ो असां जहिड़ो न आहे त असां कीअं नबीअनि जहिड़ा थींदासीं? ऐं मुंहिंजा प्यारा दोस्त, त किसो कहाणी कोन्हे, उमिरि मारी जो ॻाल्हि वाक़ियो कोन्हे, त ख़ुदा जो क़ुरान आहे। मतां चवीं त के किसा आहिनि, कहाणियूं न सकतई आहे। रब पाक जी ज़ात बाबरकात साफ़ साफ़ ॿुधायो आहे, हे ख़ुदा पाक जे नबीअनि जे जिस्म जो कमाल आहे। अड़े ख़ुदा जे नबीअ जे जिस्म खे कपिड़ो लॻे, हो कपिड़ो कमाल वारो। हे त यूसुफ जी ॻाल्हि ॿुधई, मतां सुभाणे मुलो चवई त बाबा अॻियनि नबीअनि जी शरीयत मनसूख़ आहे। हे इहे चवंदा अथव, मां जा टिण सुञाणंदो आहियां। हे मल ॾुखिया आहिनि, पर हिन खे मल उहो भिचंदो जेको हिन खे जाठा सुठा ठोकींदो। हा साईं, यूसुफ जो किसो ॿुधाई न। हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम को असांजो नबी त कोन्हे, असां त कलमो भरियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। उन्हनि जो दीन मनसूख़ थी वियो, शरीयत पूरी थी वई। हाणे असांजे नबी सल्लल्लाहु मिस्र मां चोलो लाथो आ, भाइरनि जे हवाले कयो आ। मुंहिंजे बाबे खे ॾिजो, मुंहिंजो बाबे जे हवाले कजो। मुंहिंजा प्यारा दोस्त मिस्र ऐं किनान जो इलाइक़ो 250 मील जो पंधु आ। घणा 100 मील? 125